शराब ना है अमीर पर दरिया खान जो रत दरिया खान काल ताईं दरिया खान सॼी सिंध जे मथां राज थे कयो पर अॼु हुनखे को बि यादि नथो करे काल ताईं दरिया खान जे वक़्त जो सूरज सॼी सिंध जे मथां ते चमकियो पर अॼु हुनजे वक़्त जो सूरज बदबख़्तीअ जे ऊंदाहियुनि में उलही वियो अॼु दरिया खान जे सुपे सालारी जी पग असांजे मथे ते ऐं हुनजी तलवार करी हा ऐं हुनजी तलवार असांजे हथनि में आहे पर असांजे इंतकाम जी आग अञा न उजामी आहे असांजे इंतकाम जी आग तॾहिं उजामंदी जॾहिं असांजे दिलि जी राणी हेमू पंहिंजे हथनि सां दरिया खान जो रत जो जाम भरे असांखे पीआरींदी जिंदगी धारे रांद आहे धारे जी हिकिड़ी चाल बकरार खे सिप सालार बणाए छॾियो ऐं ॿी चाल सिप सालार खे साॻियो ई बकरार जिंदगी अथा सम्झ मीर अथा सम्झ वक़्त जी हिकिड़ी वीर माण्हूअ खे बुलंदियुनि ते थी पहुचाए ऐं ॿी वीर पाताल में थी उछलाए वक़्त जी हिकु वीर दरिया खान खे बुलंदियुनि ते पहुचायो वरी पोइ उन साॻी वीर वरी मोट खाधी ऐं दरिया खान वञी पाताल में पियो ॼाम फेरो जे जुर्द दरिया खान ते वॾो वेसाओ पोइ फेरो शाह हिनखे बाक़ी करार कीअं ॾिनो इन लाइ असांखे वॾा वस करणा पिया वॾा वस असां शुरू खां वठी पंहिंजी भेण राणी मलकीअ खे दरिया खान जे ख़िलाफ़ करे छॾियो छा करे छॾियो खिलाफ़ दरिया खान शाह बेगर उन जे ख़िलाफ़ फौज तयारु करे रहियो असां पंहिंजी भेण खे ॿुधायो त उहा फौज फिरोज शाह जे ख़िलाफ़ तयारु थी रही आहे ऐं वेचारी ममता जी मारियल माउ खे असांजी ॻाल्हियुनि ते एतबार अची वियो हुन फिरोज शाह खे उन साज़िश खां आगाह कयो फिरोज शाह खे उन साज़िश खां आगाह कयो पर फिरोज शाह खे इन ॻाल्हि ते एतबार ई न थियो त को दरिया खान हुन जे ख़िलाफ़ बि थी सघे थो हुन पंहिंजा जासूस मोकिलिया दरिया खान जे जागीर में काॾे दरिया खान जे जागीर में दरिया खान जे जागीर में हुन पंहिंजा जासूस मोकिलिया ऐं असां उन्हनि जासूसनि खे ख़रीद करे वरितो ऐं उन्हनि जासूसनि खे उनखे इहो ॿुधायो त उहा फौज दरिया खान फिरोज शाह जे ख़िलाफ़ तयारु करे रहियो दरिया खान खे पंहिंजी तलवार ते वॾो नाज़ हुजे पर तव्हांजे तदबर हुन तलवार खे मुॾो करे छॾियो
दरिया खान असांजे रस्ते तां हटी चुको आहे। हाँ? सुपे सालारी जूं वागूं असांजे हथ में। सिंध जी सॼी सुल्तानी असां वटि आहे। असां शाह बेग जे किन अरगून ऐं तुर्खान अमलदारनि खे छटे में रहायो आहे। हे छते में हा ऐं उन्हनि जे ज़रिए असां शाह बेग खे मख़फ़ी पैगाम मोकिलींदा रहंदा आहियूं। मख़फ़ी पैगाम मोकिलींदा रहंदा। शबाब में फिरोज शाह गुम आहे। सिंध जी सुपे सालारी असां वटि आहे। हींअर शाह बेग सिंध ते हमलो कंदो ऐं हुकूमत खसे फिरोज शाह खां असांखे ॾींदो। पर शाह बेग अरगून हमलो करण खां पोइ सिंध जे तख़्त ते पाण कब्ज़ो करे वेठो त पोइ शाह बेग ईअं नथो करे सघे कॾहिं बि न। हू असांजो दोस्त आहे। ॿियो त अरगून कॾहिं बि दोस्तीअ में दगा न आहिनि कंदा। शाह बेग अरगून खे हर वक़्तु ज़हीरुद्दीन बाबर जो डप आहे। ज़हीरुद्दीन बाबर हुनखे कंधार में कॾहिं बि सुख सां वेहण न ॾींदो। इन करे हुन जूं अखियूं सिंध में कुटियल आहिनि। ईअं न आहे, ईअं न आहे। शाह बेग जी मंज़िल सिंध न आहे पर हुनजी मंज़िल गुजरात आहे। हू सिंध खे असांजे हवाले करे पाण गुजरात हलियो वेंदो। आलिजा मीर कासिम कैब की अंदर अचण थो चाहे। हुनखे यकदम अंदर आंदो वञे। मीर कासिम, मीर कासिम दे आवाज़। असीं तुंहिंजो ई इंतज़ार करे रहियासीं। आलिजा दरिया खान जी मौजूली ऐं अवां जी सिपह सालारी ऐं अवां जी सिपह सालारी लाइ शाह बेग अवां खे मुबारकूं पेश कयूं आहिनि। असां पंहिंजे दोस्त जूं मुबारकूं दिलि सां क़बूल था करियूं। आलिजा शाह बेग सिंध ते हमलो कयो आहे ऐं हुन जूं फौजूं तलटीअ वटि पहुचण वारियूं आहिनि। मरहबा शाह बेग, मरहबा मरहबा मरहबा। आलिजा शाह बेग जी रस्ते में कंहिं बि रस्ता रोक न कई ऐं सरदारनि पंहिंजे राजनि सां गॾु हुनजो मुक़ाबिलो कयो पर अवां जी फौजुनि पुठियां ओचितो हमलो करे असांखे फतह ॾियाराए छॾी। असां पंहिंजे अरगून ऐं तुर्खान फौजी अमलदारनि खे हुकुम ॾेई छॾियो त शाह बेग जी को बि रस्ता रोक न करे। जेकॾहिं कंहिं रस्ता रोक कई त हुनखे नेस्तो नाबूद करे छॾियो। पर आलिजा तलटीअ वटि सख़्त मुक़ाबले जो इम्कान आहे जो दरिया खान जा पुट ऐं हुन जा दोस्त फौजूं वठी मुक़ाबले लाइ तयार बीठा आहिनि। आलिजा तूं हुनजी परवाह न कर। तूं ईअं कर पंहिंजा अरगूननि ऐं तुर्खाननि जा फौजी दस्ता वठी चलती पहुच ऐं दुश्मन ते ओचितो हमलो कर। अॻियां शाह बेग हूंदो पुठियां तूं। आलिजा ख़बर आई आहे त शाह बेग अरगून सिंध ते हमलो कयो आहे ऐं टल्टी वटि खून रेस जंग लॻल आहे। असांखे इहा ख़बर आहे। असां पंहिंजूं फौजूं मोकिले रहिया आहियूं। तूं वञी सघीं थो। मीर कासिम तूं हीअं कर पंहिंजूं फौजूं वठी
शाह अरगुन हमलो कयो आहे। शाह बेग अरगुन हमलो करे छड़ियो आहे। हुन जो सिपह सालार ईसा खान तुर्कान बखर परगणे ते कब्ज़ो कयो आहे। छा सिंध जा सब सूर्या मरी विया आहिनि जो ईसा तरखानन बकर ते हमलो कयो आहे। हुन जूं फौजूं ठटे में घिरी आयूं आहिनि। छा सिंधियुनि जी गैरत खत्म थी चुकी आहे। हाँ सिंधियुनि जी तलवारियूं ऐं कुआड़ियूं मुडी थी वयूं आहिनि जो अरगुनन सूर्यन जो देश लताड़े अची ठठे पहुता आहिनि। बुलान खां वठी सदर शाह लकाई कंहिं बि हुन जी रस्ता रोक नाहे कई। पाण हुननि खे फौजी रसद पहुचंदी रही आहे। जेकॾहिं कंहिं बि सरबराह जो सुर तरियत रखी हुन जे साम्हूं थिया त असांजी फौज हुन जो सुर धड़ खां धार करे छॾियो। छा असांजी फौज अरगुनन सां मिली वई आहे। हिन बहाने जे वात में ख़बर पई आहे त काहू डोर बि हुननि सां मिली वियो आहे। असांजो भाउ काहू शाह बेग अरगुन सां मिली वियो आहे। दरिया खान जे पुटनि खे पहिरियां ई अंदोश हुयो त हिक न हिक ॾींहुं शाह बेग हमलो ज़रूर कंदो। इन लाइ हुन सरेवच जी फौज तयार कई। जीअं शाह बेग टलटी हेठि पतो त दरिया खान जा ॿई पुट मिठल खान महमूद खान दरिया खान जा दोस्त सारंग खान समूह राणो निर्मल ऐं सिंध जो सूर्य मखदूम बिलावल सरवेच जी फौज वठी हुननि जे साम्हूं थिया। त छा दरिया खान जे पुटनि फिरोज शाह जे खिलाफ न शाह बेग जे खिलाफ फौज तयार पे कई। हुननि जी फौज खे ईअं वकोड़े विया जीअं झंग खे बाहि वकोड़े ॾींदी आहे। हुन जी फौज खे जलाए सड़ाए खाक करे छॾिना। पर रोज तो मीर कासिम केवके जी फौज हुन जे मथां वॾ फुड़े जे वस्कार वांगुरु वठी पोइ शाह बेग फतेह जा नगारा वॼाईंदो ॻोठ वस्तू साड़ींदो सिंध जे सीने खे लताड़े ठटे में पची वियो आहे। पहुची वियो आहे। सिंध सड़ी रही आहे। ठठो जली रहा है। फिरोज किथे आहे। जाम फिरोज शिकस्त खाई पीर पठे वटि पनाह वरिती आहे। सिंध के सूरन में सड़दो छड़े पंहिंजे सिर बचाइण वारे पुट खे जन्म ॾियण खां अॻु मुंहिंजी कुख सड़ी छो न वई। अहिड़े पुट खे तंहिंजे बदिरां मूं ज़हर छो न पियारियो। जाम फिरोज तो मुझे तंजे लोहे के लजायो है। दरिया खान किथे आई दरिया खान तू तो नी वफादारी के गद्दारी समझण वाली अम्मा आई दुश्मन जे पेरन जे हेठा लतड़ ये सिंध तो के सरे रही है। किथे आई तू। दरिया खान चंद जान फरोचन जो जथो वठी ठटे पहुची वियो आहे ऐं ठटे जॻह सीनो ताणे बीठो आहे। छा दरिया खान ठटे पहुची वियो आहे। हाणे शाह बेग जो भी उहो ही असर थींदो जेको हुन जे भाउ अबू मोहम्मद मिर्ज़ा जो थियो हो।